नाज़रीन, समाजी तंज़ीम चिल्ड्रन ऑफ एडमिस कराची तरफ़ां मिठियाणी ऐं आसपास बरसात तोड़ी ॿोड़ मुतासिरनि जी सहायता लाइ टेंट, मच्छरदानियूं, राशन ऐं ॿियो ज़रूरी शयूं विरहायूं वयूं आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था शौकत मलिक जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असीं हिन वक़्तु बचा बंद ते मौजूद आहियूं, जिते बरसात मुतासिरीन ऐं ॿोॾ मुतासिरीन जेके हिते झुगियुनि में जेको आहे क़ाइमु आहिनि, उन्हनि जा घर जेके हिते बिल्कुलु रही पट पइजी विया आहिनि। उन जे लाइ हे जेको आहे वीचारा बुखुनि ते आहिनि। हिते जेके काफ़ी तंज़ीमूं आहिनि उहे बि कराची खां असांजा दोस्त आहिनि आयल आहिनि। उहा बि तंज़ीम जेका आहे उहा जेका चिल्ड्रन ऑफ आदम्स उहे उन जा जेके माण्हू आहिनि उहे बि असां हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। हिननि जे लाइ राशन जे लाइ हिननि जो बंदोबस्तु कयो आहे ऐं टेंट हिननि जे लाइ उन्हनि लाइ उहे बि मुहैया कया आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू वधीक असांखे इन मुतालिक़ छा था ॿुधाइनि। लाल मस्जिद जे तरफ़ां कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ ऐं ॿियनि खे बि इलाइक़े जे चङनि खे इहो ई असां अर्ज़ु कंदासीं त हिन ॾुखे टाइम में पंहिंजे आवाम जो ख़्यालु कनि ऐं उन्हनि खे ईअं विसारे न छॾनि। असां पंहिंजी तरफ़ां पाण बि जेको असां खां थियो कयो अथऊं ऐं पंहिंजा जेके दोस्त आहिनि चिल्ड्रन आदम जे तरफ़ां उन्हनि खे बि हिते वठी आया आहियूं ऐं दुआ दोस्तनि खे ॾियूं पिया। इंशाअल्लाह असां डेली जो हिते खानो मानी चांवर पहुचाईंदासीं ऐं कपिड़ा मुतासिरनि जे लाइ कपिड़ा बि विराईंदासीं। जेको मलेरिया आहे, हिते घणेई बीमारियूं वेठियूं हलनि, इन जे लाइ का कैंप मेडिकल कैंप जो तव्हां क़ाइमु कंदो, छा कंदो? इंशाअल्लाह सुभाणे परीहं खां वठी मेडिकल कैंप कमु शुरू कंदी मिठियाणी मेन रोड ते लाल मस्जिद में। इंशाअल्लाह शहजाद है, मैं चिल्ड्रन ऑफ एडम की तरफ से आया हूँ। हमने यहाँ कोशिश कर रहे हैं, सब जैसे मिलके कर रहे हैं। हम यहाँ सब लोगों के साथ मिलके चाहेंगे कि लोगों को खाना इन लोगों को दिया जाए और कोशिश करेंगे कि महीने तक जिस हद तक ज़्यादा से ज़्यादा दे सकें दें, कम से कम महीना दें, ताकि ये लोग फिर अपने अपने घरों में चले जाएं। इसी तरह हमें मालूम है कि अब बीमारियां फैल रही हैं, मलेरिया का है, गैस्ट्रो की बीमारियां हैं, तो उसके लिए कोशिश है हमारी अब्दुल्ला साहब के साथ मिलके कि ये मेडिकल कैंप लगाएं। दवाएं हम इनको बाकायदगी से देंगे ताकि यहाँ लोगों को प्रॉपर दवाएं दें, डॉक्टर इनको देखे और इन लोगों की बीमारियों से बचें। तीसरे नंबर पे जो इस वक्त फ़ौरी ज़रूरत अगर इनकी मच्छरदानियों की होगी, क्योंकि मच्छर बहुत ज़्यादा आ जाएगा और टेंट की ज़रूरत, टेंट आया है तो जो आज भी हम कुछ टेंट देंगे इंशाल्लाह, जितने थोड़े से दे सकते हैं। और इंशाल्लाह काफ़ी सारी मच्छरदानियाँ भी हम लेकर आए हैं जो एक अच्छी क्वांटिटी है दोनों की, जो अच्छी तादाद में दोनों चीज़ें हैं। ट्रस्ट वारा उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि इहो ई असांखे ॿुधायो त महीनो खण असां हिननि जो प्रोग्राम कंदासीं। हिननि जे खाइण पीअण जे लाइ उहो असां बंदोबस्तु कंदासीं ऐं कैंपूं में जेको आहे हिते टेंट असां हिते मुहैया कंदासीं ऐं दवाऊं ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे बीमारियुनि खे मुंहं जे लाइ असां हिते कैंप करे डॉक्टरनि खे घुराए हिननि जो इलाजु कराईंदासीं। कैमरामैन शहजाद मलिक सां गॾु SS न्यूज़ मिठियाणी। लालू रैंक में हथियारबंद SS न्यूज़ जे रिपोर्टर बदरुद्दीन बुख़ैरी खां नई CD मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। फुर दौरान मज़ामत करण ते हथियारबंद सहाफ़ीअ मथां सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में सहाफ़ी मौजज़ाने तौरु महफ़ूज़ रहियो। उन दौरान फोरुनि जो पीछो कयो वियो त फोरू ॻोठ ख़ैर मोहम्मद विका में लिकी पिया, जंहिंजो इतला लालू रैंक पुलिस खे बर वक़्तु ॾिनो वियो। DSP नसीराबाद जी अॻवाणी में पुलिस जी वॾी नफ़री ॻोठ में सर्च ऑपरेशन शुरू कयो ऐं ॻोठ मां 4 शकी माण्हू वठी वई ऐं हिकु 125 मोटरसाइकिल पिणु हथु करे वरिती। नऊंकोट वेझो न्यू मुस्लिम कॉलोनी में मोहम्मद तलहा महमूद फाउंडेशन तरफ़ां 1500 फोल्डर मच्छरदानियूं ॿोॾ मुतासिरनि में विरहायूं वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिबि उन मौक़े ते फाउंडेशन जे अॻवाणनि कारी अब्दुल सत्तार ऐं ज़िया वहाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॾुखी इंसानियत जी ख़िदमत करणु हर सरंदीअ वारे जो फ़र्ज़ु आहे। कुबो सईद ख़ान वेझो ॻोठ मोहम्मद बख्श खोसो जे ॿोॾ मुतासिरनि वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिबि ॻोठाणनि रियाज़ खोसो, ग़ुलाम शबीर खोसो ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुख़्तियार कार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते रियाज़ हुसैन खोसो, ग़ुलाम शबीर चयो आहे त ॿोॾ सबबि संदनि घर टही पटु थी विया ऐं फ़सुल बि लुड़ी विया ऐं घरनि अंदरि पियल समूरो सामान दॿिजी वियो। सिर्फ़ु बचिड़ा ॿाहिरि कढी रोडनि ते बेयारो मददगार निटहण उस ते वेठल आहियूं। उन्हनि जो चवणु हो त सिंध सरकार तरफ़ां मोकिलियल राशन, टेंट, मुख़्तियार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर जे हवाले थियण खां पोइ हू मनपसंद माण्हुनि में विरहाए रहिया आहिनि। नोटिस वरितो वञे। रकनबड़ा में सियासी समाजी शख्स डॉक्टर बच्चल गरवाण, हाजी इलाही बख्श बिरोही ऐं मोहम्मद अली ख़ासकेलीअ तरफ़ां सैयद नूर शाह ऐं गुलशन अली कॉलोनी में बीठल पाणी कढाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि सैयद नूर शाह ऐं गुलशन अली कॉलोनीअ जो पाणी मशीनुनि ज़रिए कढाइण दौरान मोहम्मद अली ख़ासकेली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसातुनि बाद काफ़ी वक़्तु इंतज़ारु कयो त चूंडियल नुमाइंदनि खे को रहम ईंदो, पर अफ़सोस खेनि रहम न आयो। हू पाण हाणे पाणी कढाए रहिया आहिनि।
रोहड़ी सकपुल रोड जे कंस्ट्रक्शन वारो कमु सुस्त रफ़्तारीअ जो शिकार ट्रैफ़िक जो जाम हुजण रोज़ जो मामूल बणिजी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्शर मूजिब 4 भेरा अॻु बास ठेकेदार पारां रोड जे कंस्ट्रक्शन वारो कमु कराइण दौरान नाक़स मटीरियल इस्तेमाल करे लखें रुपया हड़प कया विया, जंहिं बाद ठेकेदार जी करप्शन वारियूं ख़बरूं सोशल मीडिया ते वायरल थियण लॻियूं। मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर सईद नासिर हुसैन शाह पारां बास ठेकेदार खे छंड पटींदे हिकु भेरो ॿीहर रोड जो कमु शुरू करायो आहे, पर ठेकेदार जी नाअहलीअ सबबि 1 महीने जे लॻभॻि टाइम गुज़ारण बावजूदि कंस्ट्रक्शन वारो कमु मुकमल नाहे करायो वियो। सुॼाण धुरियुनि लाॻापियल इंतिज़ामिया खां घुर कई आहे त पाण मुरादू नोटिस वठी रोड जी कंस्ट्रक्शन वारो कमु मुकमल करायो वञे। मोरो वेझो दादवाह वटि समाजी तंज़ीम ऐं सिंध यूथ एक्शन कमेटीअ जे चेयरमैन सिंधू नवाज़ खांगरो जे सहकार सां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिब समाजी वर्कर सहाफ़ी अनवर अली सोलंगी, समाजी वर्कर सिंगार अली चांडियो, कामरान अली चांडियो, सुल्तान सोलंगी ऐं ॿियनि जी निगरानीअ में मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। कैंप में डॉक्टर ज़ैद अली बलोच, पेट्स टेक्नीशियन डॉक्टर मोहम्मद यामीन ऐं ॿियनि 300 मरीज़नि जो चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। सिंध यूथ एक्शन कमेटी पारां मुस्तहिक़ ग़रीबनि में राशन जा कट्टा पिणु विरहाया विया ऐं मोरो शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में मच्छर मार स्प्रे पिणु कयो वियो। टंडो लाहियार जे ॻोठ प्यारो लुंड जे रहवासी मोहम्मद अयूब लुंड बासरनि पारां कयल ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब उन मौक़े ते हुननि इल्ज़ाम हयो आहे त देह निमरो में 20 एकड़ ज़रई ज़मीन ते तर जे वॾेरनि सोनो ख़ान, मसूद ख़ान, सलमान लुंड वारनि खे गुज़िरियल 15 सालनि खां ज़मीन मकाते ते ॾिनल हुई, हाणे ज़मीन वापसि न पिया कनि। हुननि जो चवणु हो त सऊद ख़ान मुख़्तियारकार आहे, जॾहिं त सलमान लुंड अॻूणो TMO टंडो लाहियार रही चुको आहे। उन खां अलावा 8 एकड़ ज़मीन यार मोहम्मद लुंड जे कब्ज़े हेठि आयल आहे। साणनि इंसाफ़ कयो वञे। सालेपट वेझो ॻोठ ट्राखाणो जे रहवासियुनि संदनी बिरादरीअ जे बासर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवाब मीराणी मूजिब उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वसीम ऐं सलीम फुलपोटो चयो आहे त कुझु ॾींहं अॻु संदन बिरादरीअ जे माण्हुनि चोरी कई हुई, जेका उन्हनि ते साबित थी। जॾहिं त चोरी वापसि करण जी घुर कई त संदसि बिरादरीअ जा बाअसर ग़ुलाम असगर, नाज़ण ऐं अली मुराद फुलपोटो ॾमिरजी पिया ऐं घर में घिड़ी औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद करे घर में पियल सामान भञ ड्राह करे सोना ज़ेवर रोक रक़म खणी विया, जंहिंजी NC बि दाख़िल कराई वई आहे। हुननि DIG सखर ऐं ॿियनि खे अपील कई आहे त साणनि इंसाफ़ कयो वञे। टंडो जान मोहम्मद में पाणी नेकाल कराइण तां कूड़ी FIR दाख़िल कराइण ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे एहतजाज कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर लुकमान लखारी मूजिब टंडो जान मोहम्मद में काज़ी फैज़ुल्ला सांद, PP चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद, मीर एजाज़ टालपुर, वॾेरो लियाकत आराई ऐं ॿियनि शहर जे सियासी समाजी अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त काज़ी करमुल्ला सांद ते कूड़ी FIR खोसके थाणे ते दाख़िल कराई वई आहे। हुननि जो चवणु हो त हू हिते टंडो जान मोहम्मद शहर जी रैलीअ में शरीक हुयो। पाणी नेकाल लाइ एहतजाज संदन हक़ में आहे। उबावड़ो लॻ ॻोठ डेवरीअ जे बासर चौधरी अफ़ज़ल आराई पारां ॻोठ ख़ाली कराइण जी वार्निंग ॾियण बाद रहवासी सरापा एहतजाज आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम अली रिंद मूजिब अब्दुल मजीद मंगी, हाकिम मंगी, कासिम मंगी, ग़ुलाम कादिर गहनचो ऐं ॿियनि मीडिया खे दाहींदे चयो आहे त असीं मिसकीन आहियूं, असांखे चौधरी अफ़ज़ल ॻोठ ख़ाली कराइण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि जो चवणु हो त 100 सालनि खां वठी पंहिंजे ॻोठ में रहंदड़ आहिनि। बासर कूड़ियूं पटिशनूं दाख़िल कराए थो, हू केसनि जा ख़र्च बर्दाश्त नथा करे सघनि। साणनि इंसाफ़ कयो वञे। मातली में गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जमील कॉलोनी में 11 बजे खां पोइ ॿी शिफ्ट हलण जे करे तालीम मुतासिर थियण लॻी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जमील कॉलोनी मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ी वियो। साॻी बिल्डिंग में 11 बजे खां पोइ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रमज़ान चांडियो जी शिफ्ट हलण करे ॿिन्ही स्कूलनि जे शागिर्दनि जी तालीम तबाह थी रही आहे। उनखां सवाइ स्कूल में पटेवालो ऐं चौकीदार न हुजण करे काफ़ी भेरा स्कूल मां चोरियूं पिणु थियूं आहिनि। जमील कॉलोनी वासियुनि तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त संदन स्कूल जा मसइला फ़ौरी तौर ते हल करे शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे तबाह थियण खां बचायो वञे। 60 मील भरिसां UC सहेलो जे देह अरिड़हं नुसरत में सिमनाले में लुढ़ंदड़ लाश कढियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इज़हार मरी मूजिब ॻोठ सराय मोहम्मद सेठार वेझो LBOD सिमनाले में नामालूम शख़्स जो लाश लुढ़ंदे ॾिसी ॻोठाणनि लाश कढी वरितो। पुलिस मुताबिक़ लाश जी सुञाणप 45 वरनि जे शौकत अली वल्द लियाकत अली ज़रदारी वेठल ॻोठ रईस लाल मोहम्मद ज़रदारी तौर थी आहे। 60 मील पुलिस लाश तालका अस्पताल दड़ो मुंतक़िल कयो आहे।
भिरिया रोड में मलेरिया सबब नींगर फोतियुनि जो अंग वधी 9 थी वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिब भिरिया रोड जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में क़ाइम कैंप में बरसात मुतासिर ॻोठ फता मोहम्मद धोरोज रहवासी आशिक अलीअ जो 10 सालनि जो पुटु ग़ुलाम हैदर मलेरिया सबब फोत थी वियो। फोती नींगर जे वारसनि ॿुधायो आहे त गुज़िरियल 1 महीने खां भिरिया रोड जे गर्ल्स प्राइमरी स्कूल जी कैंप में मौजूदु आहियूं, जिते संदसि पुट खे मलेरिया बुखार थियो। सिहत जी सहूलतूं न हुजण सबब नवाबशाह अस्पताल खणाए वियासीं, जिते हू फोत थी वियो। टंडो आदम में पीपी सेनेटर मलिक इमामुद्दीन शौकीन एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर सां गॾु शहर जे क़दीमी तालीमी स्कूल जो दौरो करे स्कूल जे मुतासिर बाउंड्री वाल ऐं रांदियुनि जे मैदान जो जाइज़ो वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां लाॻापियल सेनेटर ऐं चेयरमैन ऑयल एंड गैस सोशल डेवलपमेंट कमेटी सां गॾु मलिक इमामुद्दीन शौकीन पारां एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर वर्क्स ग़ुलाम मुजतबा डहराज सां गॾु टंडो आदम जे क़दीम सरकारी तालीमी डॉक्टर ज़ियाउद्दीन प्राइमरी स्कूल जो दौरो कयो आहे। उन मौक़े ते सेनेटर मलिक इमामुद्दीन शौकीन चयो आहे त हुकूमत बरसात दौरान मुतासिर थींदड़ तालीमी इमारतुनि जी जल्द बहालीअ लाइ कोशिशूं करे रही आहे त जीअं ॿारनि जी तालीम जो वधीक नुक़सानु न थिए।